असलम 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 किथे आई तू? कंहिंखे थी पुकारी? हाँ असलम खे थी सॾु कयां। असलम मुंहिंजो मंगेदो आहे। तूफान वारी रात दरिया हुनखे पाण भेड़ो खणी वियो हुयो ऐं हू इन ही दरिया में आहे। असल में इतना है, हिते सिर्फ गोलो आहे बस। ऐं गोलो दरिया अंदर घणनि जा लोला विञाए छॾींदो आहे। तू भले पंहिंजी ॾाढाई ॾेखार। जे असलम ऐं मलूक भेड़ा थिया त तुंहिंजो ही सिर धड़कण धार करे छॾींदा ऐं तुंहिंजो ही होड़ो भनी छॾींदा। असलम मलूक तई किथे आयो? नसीबा ॾाढी सुहिणी आहे। रईस मतारे खान जो भी ज़ोर आहे त नसीबा आऊं हुनजे हवाले करियां, पर आऊं ईअं कीन कंदसि। नसीबा ते पहिरीं नज़र मूं विधी। हाणे नसीबा सिर्फ मुंहिंजो नसीब आहे, सिर्फ मुंहिंजो। उन लाइ मूंखे रईस मतारे खान जा सभु धंधा छो न छॾणा पवनि। ऐं नसीबा लाइ सभु कुझु छॾे सघां थो, पर नसीबा खे न। नसीबा हाणे मुंहिंजो ई प्यार आहे, बसि मुंहिंजो ई प्यार। ऐं आऊं नसीबा सां शादी कंदसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।